अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां चेयरमैन सिंध लीगल प्रोटेक्शन एंड एंटी क्राइम ऑर्गेनाइजेशन मोहम्मद इसाक परियाल। अॼु पूरे सिंध अंदरि क्राइम मंशियात बदअमनी कानून जी भञकड़ी ऐं ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंखे रोकण लाइ हर सरकारी निजी इदारे खे पंहिंजो किरदारु ईमानदारीअ सां अदा करणो पवंदो। समाज अंदरि वेठल अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखण जी ज़रूरत आहे जेके पंहिंजे ताक़त ऐं उहिदे जो ग़लति इस्तेमालु करे मुआशिरे खे तबाह करे रहिया आहिनि। जेसिताईं असां समाज जे सुधार लाइ गॾिजी आवाज़ न उथारींदासीं तेसिताईं मुआशिरो मुकमल तौरु बहितर न थींदो। कानून सभिनी लाइ बराबरि हुजणु घुरिजे ऐं हर इदारे खे अवाम जे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ लाइ कमु करणो पवंदो। असांजी तंज़ीम लीगल प्रोटेक्शन एंड एंटी क्राइम ऑर्गेनाइजेशन हमेशह मज़लूम माण्हुनि सां गॾु बीठल रहंदी ऐं समाज मां बुराइनि जे ख़ात्मे लाइ जदोजहद जारी रखंदी। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि अचे थी त हिन वीडियो खे लाज़मी लाइक बि कयो, शेयर बि कयो, कमेंट कयो त जीअं हर वक़्तु तव्हांखे नवें कंहिं टॉपिक सां वीडियो मिलंदी रहे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक परियार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।